अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना नूर अजसादिना नूर अर्वाहिना व नूर हयातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूना अल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين मुअज़्ज़ज़ सामिईन हज़रात बिरादरान इस्लाम प्यारी जमात सबूरी हाज़रीन व नाज़रीन व सामीईन मुझे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामाओ आवाज़ रूबरू मु अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालो जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सबूरी तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आ उन जे बारे में तव्हां जे आॾो चंद मारूज़ात पेश करण जे लाइ हाज़िर थियो आहियां दुआ कयो रब्बुल आलमीन तव्हां जी असां जी सभिनी जी ही अॼोकी हाज़िरी क़बूल फरमाए इन्हीं जे करे जो तव्हां जो असां जो हिकिड़े अचण अल्लाह सही जे रज़ा जे लाइ आहे तो जेको कम खुदा जे रज़ा वास्ते कबो आहे अल्लाह सही जन थोरे अमल जो बि सवाब घणो ॾींदो आहे इन्हीं जे करे त अल्लाह सही जन जलालो अमल वारो ज़ाहिरी अमल खे कोन तोड़ींदो आहे अल्लाह सही जल जलालो अमल वालो इंसान जे नियत खे तोड़ींदो आहे ला सुवरकुम वला इला अअमालिकुम वलाकिन यंजुर इला निय्यातिकुम अल्लाह सही न तव्हां जे शक्लनि ऐं सूरतुनि खे ॾिसंदो आहे त ही सोढ़ो आहे ही ॻोझो आहे ही कारो आहे ही भूरो आहे अल्लाह सही अवां जी सूरत में न ॾिसंदो आहे वला इला अअमालिकुम न को वरी अल्लाह सही तव्हां जे अमलनि ते ॾिसंदो आहे वलाकिन यंजुर इला निय्यातिकुम अल्लाह सही तव्हां जी नियतुनि खे ॾिसंदो इन जे करे असां मुस्लमान जेको बि नेकी जो कमु कयूं उन में ॾेखाव न हुजे रियाव न हुजे माण्हुनि खां वाह वाह वठण जो तरीक़ो ऐं इरादो न हुजे इरादो ई नियत इहा हुजे त थोरो टूटो फूटो अमल कयां थो अल्लाह अल्लाह जो रसूल राज़ी थिए पोइ जॾहिं इंसान खुदा जे रज़ा जे लाइ नंढड़े खां नंढड़ो थोरे खां थोरो अमल कंदो आहे तो अल्लाह ताला पंहिंजे दरगाह में क़बूल कंदो आहे हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए थो मां आयत जी माना ॿुधाईंदुसि हिकिड़ो बुज़ुर्ग गुज़रियो आहे जंहिंजो नालो आहे अल्लामा याफ़ई रहमतुल्लाह ताला अलैह अॼु खां 200 साल अॻे जो बुज़ुर्ग आहे अहले सुन्नत जो हो वॾो वली शख़्स हो नाले वारो शख़्स हो उन्हीं अल्लामा शाफ़ई रहमतुल्लाह याफ़ई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब रौज़ुर रियाहीन में लिखियो आहे त हिकिड़ो ज़ालिम बादशाह हो ज़ालिम एॾो ज़ुल्म कंदो हो जो राति ॾींहुं ख़ुदा जी ख़ल्क़ हुनखे पिटींदी बेज़ार माण्हू ग़रीब मजबूर छा कनि इक़्तिदार हुनजे हथ में हुकूमत डंडो हुनजे हथ में ख़ल्क़ ख़ुदा जी खे रद्द करे छॾियईं जंहिंमहिल मरी वियो उनखे पूरे आया 2 ॾींहंनि खां पोइ हिकिड़े अल्लाह जे वलीअ उन्ही बादशाह खे ख्वाब में ॾिठो उन खुदा जे वली हुन खां पुछो ॾे ख़बर बादशाह मरी वियो आहे चए हा यार मरी वियो आहियां क़बर में आहियां हाल कहिड़ो थी चई यार अलाह सी मूंखे बख़्शे छॾियो उन ख्वाब ॾिसण वारे खे तो जहिड़े खे चई हा मूंखे बख़्शे छॾियो
अब को जेड़े हेडे जालिम के खल्क खुदा सजी पिटी दी है हथ खणी पिटी दी हुई खुदा ताला तोखे कीअं माफ करियो केड़े कम जे करे तुझा अफ़ाल त अहिड़ा कोना आखिर केड़ी ॻाल्हि जे करे खुदा तोखे माफ करियो आहे उन यार मां आहियां त मुसलमान हिकिड़े दफ़े मां पंहिंजे वज़ीर खे चयो वज़ीर मुंहिंजी जेका बि फ़ौज आहे उन फ़ौज खे हथियार पहवार वर्दी पाराए सॼी सारी फ़ौज मुंहिंजे आॾो खे ॾेखार त मां ॾिसां त केतिरी मुंहिंजी फ़ौज आहे मुझे वजीर वा फौज गड कई हथियार पवार खड़ी वर्दी पाए पूरी ड्रेस पाए अची मुझे आलो कतारो करे हजारे बीठा मां ये पाजी फौज के दिठो ॾिसी ऐं दिल में ख्याल कयो दिल में तो या अल्लाह सही जेकर मां रसूलुल्लाह जे ज़माने में हुजा हा त हिन फौज सूंदो रसूलुल्लाह जे दीन जी खिदमत कया हा अजाब जा बनाए तो कब्र में अजाब करना आया तो मां ज़ालिम हुयो से नेकी मोट हुई कान अल्लाह से फरमायो हे ज़ालिम तो हुयो पर हिकिड़ो दफ़ो सुठी नियत कई त रसूलुल्लाह जे दीन जी खिदमत कया तो उनखे माफ़ करे मुंहिंजा दोस्त मां अंदाज़ो कयो त अल्लाह से केतिरो गफ़ूर रहीम आहे जो नेकी जो अमल उनखे त नसीब कोन थियो जो नबी पाक जे ज़माने में हुयो भी कोन न को लश्कर वठी वियो न को हुजूर सां बाह थी बाह ॿेली थी दीन जी खिदमत कई पर रुगो नेकीअ जी नियत कई त जेकर हुजा हा नबी सही जे ज़माने में ऐं हुजूर जे दीन जी हिन फौज समेत खिदमत कया हा अल्लाह राज़ी जो अल्लाह से फरमायो माना को नियत कई मूं तोखे बख़्शे छॾियो ताजे करे माशाअल्लाह तव्हां त नेकी जे कम सां आया आहियो रुगो तव्हां नियत कान कई आहे बल्कि नियत सां गॾु हली आया हो निंड फिटाई अथव टाइम सिरायो अथव इंशाअल्लाह ताला हिन बरकत ऐं रहमत वारी क़ुरान करीम वारी महफ़िल जे सदके ख़ुदा असां जा तव्हांजा बेड़ा पार करे आमीन मूं हाणे आयत तिलावत कई आहे उनजी माना कया सभई चओ सल्लल्लाहु अलैहि अल्लाह ताला जल जलालहु व मनवारो फरमातो इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह ओ मुझा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और पांजे उम्मत के चई बुधायो मां रब तोखे तो चोरा तू जो नबी वरी पांजे उम्मत के चो त जे कदे तवा के अल्लाह जी रज़ा खपे त मां मुहम्मद जी पैरवी कयो मां समझा तो केड़ो शख्स हूंदो जेको चवंदो न हूंदो त अल्लाह मते राज़ी न थिए मां तो चवां सब चवंदा आहियो त अल्लाह राज़ी थिए खुदा जी रज़ा खपे ॻाल्हायो 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 खुदा जी रज़ा खपे अल्लाह ताला जी रात बाबरकरार फरमाईंदो आहे इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह जे कॾहिं
तवा अल्लाह जी रज़ा ॻोल्हियो था, अल्लाह जी मोहब्बत ॻोल्हियो था। अवां चओ था त असां अल्लाह सां प्यार कयो, अवां चओ था त रब असां सां मोहब्बत ऐं प्यार करे। रब ताला फरमाईंदो आहे मां ॾिसण खां पाक, ॻाल्हाइण खां पाक, तव्हांजे वेझे अचण खां पाक, हथ लाइण खां पाक, हिन अखियुनि सां मूंखे ॾिसी कोन था सघो, ज़ाहिर में तव्हां मूंखे हथ लाए कोन था सघो। मां ख़ालिक़ आहियां, तव्हां मख़लूक़ आहियो, मां रब आहियां, तव्हां बंदा आहियो। अवांजी मूंसां कंहिं बि क़िस्म जी निस्बत कान्हे का। मां अल्लाह पाक जी तव्हांखे मोहब्बत खपे त मां मोहब्बत जो ज़रियो ॾिठो, मोहम्मद बणायो। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, नारे विलायत, शेरे मुस्तफा। मेरा प्यारा दोस्त ओ अल्लाह जो हबीबा, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मां महबूब खे तव्हांजे विच ते ऐं पाह जे विच ते ज़रियो बणायो आहे। हिकिड़े पासे मुस्तफा जो हथ मूंसां ॻंढियल आहे त ॿिए पासे वरी तव्हां सां ॻंढियल आहे। हिकिड़ो कनेक्शन थी पियो, हिकिड़ो ताल्लुक थी पियो, हिकिड़ी ज़ंजीर ठही पई, हिकिड़ी तार ठही पई। अल्लाह जे ज़ात सां मुंहिंजे मुस्तफा जो वास्तो आहे, वरी ॿिए पासे अल्लाह जे हबीब जो पंहिंजे उम्मत सां वास्तो आहे। न मुस्तफा खुदा का धारा, न मुस्तफा उम्मत का उधारा। तव्हांजो कहिड़ो ख़्याल आहे, ख़ुदा सां गॾु आहे या न आहे? ॾाढे चओ सुभान अल्लाह। ॾिसो मता तव्हांखे को सुभाणे मुल्लो मुझाए वेझे, मता को बेदीन तव्हांखे मुझाए वेझे, मता को मुजादा बदमज़हब तव्हांखे मुझाए वेझे त कीअं अल्लाह सां गॾु आहे। अल्लाह ताला फरमाए थो लिबादा ॿियो कुझु न करी, रुॻो कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह। पर हिते ख़तम कोन थो थिए, अॻिते थो चवे मोहम्मद रसूलुल्लाह। गॾवादार आहे जेको चले न धार आहे, जेको कलमो न पढ़ंदो दरवाह गुरू हरी राम, तुंहिंजे कलमे जो हक़ ई कोन्हे। तूं वञी राम राम कर, वञी तूं गुरू खे सॾ कर, छो त तुंहिंजो नबी सां ताल्लुक ई कोन्हे। जेको नबी खे अल्लाह खां जुदा चवे उहो मुस्लमान ई न आहे। अल्लाह से फरमाए थो जॾहिं तव्हां कलमो पढ़ंदा आहियो त कलमे में चवंदा हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पर जंहिंमहिल तव्हां पाक चवंदा हो त चवंदा हो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। अवांजी ऐसी सही पाक पूरी न थींदी जेसी ताईं न चवंदो अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। बाबा सही थो चवां, ग़लति थो चवां? तव्हांजे दिमाग़ में ॻाल्हि वेहे थी कान थी वेहे? तव्हांखे सवलो करे सम्झायां, जेका रोज़ तव्हांजे ज़हन में ॻाल्हि ईंदी आहे। अल्लाह ताला फरमाए थो निमाज़ मुंहिंजो फ़र्ज़ आहे, चओ सुभान अल्लाह। नमाज खुदा जो, चओ नमाज खुदा जो, नमाज खुदा जो। बार बार खुदा करे तो अपनी मुसलात नमाज पढ़ो, नमाज पढ़ो, नमाज पढ़ो। कुरान शरीफ में मद का मद नमाज जो जिक्र है। पर मुझा प्यारा दोस्त नमाज जो नमाज जो तरीको, नमाज जो नमूनो, हीअ कन्नन ते हथ रखो, हीअ बाहूं बंधो, हीअ रुकू कयो, हीअ सजदो कयो, हीअ सुभानक अल्लाहुम्मा पढ़ो, हीअ अतहियात पढ़ो, हीअ सुभान रब्बियल अज़ीम चओ। हिन तरीक़े सां सुभान रब्बियल आला चओ। इहो क़ुरान में आहे। क़ुरान में ये शयूं आहिनि। अल्लाह से जो नमाज पढ़ो, मुझा बोला ॾेखार सेखार। अल्लाह तो चवे नमाज मुंहिंजी पैरवी मोहम्मद जी, फर्ज़ मुंहिंजो, गुलामी मुंहिंजे रसूल जी, हुकुम मुंहिंजो,
इताद मुझे रसूल जी जेकॾहिं मुंहिंजो सोनो नबी कनन ते हथ रखे अल्लाह ताला चवे तो मां हथ में रखण खां पाक आहियां मुस्तफ़ा हथ रखिया इहे चओ त यो मां अल्लाह जो नसार जे मुस्तफ़ा बीही रहे अल्लाह से चवे तो मां बीहण खां सुम्हण खां पाक आहियां जे मुस्तफ़ा नमाज़ में क़याम फरमाए रब चवे तो मुस्तफ़ा जो क़याम मुंहिंजो हुकुम आहे नबी करीम रुकू में वञे सजदे में वञे हुजूर पाक जी हदीस पाण फरमाए था सल्लू कमा रअयतमूनी ओ मुंहिंजा उम्मतियो नमाज़ ईअं पढ़ो जे मां मोहम्मद खे ॾिसंदा आहियो अल्लाह जो हबीब तो जे नमाज उहा आहे जेका मुर्गे तरीक़े वारी नमाज उहा आहे जंहिंमें मुस्तफ़ा जो तसव्वुर नमाज उहा हुजे जंहिंमें नबी जो ख़्याल मोदी साहिब जेको तव्हांखे किताब ॿुधायो न देवबंदी धर्म इहो मां हाणे ताज़ो खणी आयो आहियां इन में हिकिड़े ख़बीस वहाबी लिखियो आहे त नमाज ही अल्लाह अकबर करे बीहबो आहे न त पोइ कई ख़्याल थींदा अबा थींदा या न हलायो अल्लाह अकबर लाबारो चो अलाए कोन त्रेशर वारे खे चयो मला ईंदो अलाए कोन अब हाउ न से सेठ सां यार ॻाल्हि कोन अॻु तई थी बोह जी बीहंदो अलाए फिरी वेंदो कई ख़्याल घबरायो न इहो तव्हां मतां सम्झो त ख़्याल थियनि था नमाज़ भॼंदी मुस्तफ़ा चवे थो त नमाज़ मुंहिंजी उम्मतीअ जी कान भॼंदी हाणे ख़्याल त थिया न सही हाणे इहो देवबंदी वहाबी मौलवी मां इहो किताब तव्हांजे आॾो पेश कयो जेको साईं हाणे ऐलान कयो उन में लिखियो पियो आहे वहाबी लिखे थो जेकॾहिं नमाज़ पढ़ंदे पढ़ंदे ज़िना जो ख़्याल अचे त बि नमाज़ थी वेंदी जेकॾहिं खटे ढोर जो ख़्याल अचे त बि नमाज़ थी वेंदी जेकॾहिं कॾह काटे जो ख़्याल अचे त बि नमाज़ थी वेंदी नऊज़ बिल्लाह पलीद लिखे थो त रसूलुल्लाह जो ख़्याल ईंदो त नमाज़ भॼी पवंदी दगे जो ढोर जो गॾह जो गाबे जो ज़िना जो ॿियनि किननि कमनि जो नमाज़ में ख़्याल अचे त नमाज़ थी वञे पर रसूलुल्लाह जो ख़्याल अचे त नमाज़ कान थींदी हाणे अचो त मां तव्हां खां पुछां थो पियो मुंहिंजा दोस्त जबल नबी पाक अलैहिस्सलाम जे तरीक़े मुताबिक़ नियत कबी आहे नियत नमाज़ टे रकातूं सिजल ते जो फर्ज़ वास्ते अल्लाह जे मुंह तरफ़ काबतुल्लाह शरीफ जे अल्लाह अकबर जमल कनन ते हथ रखबो याद ईंदो आहे त मोहम्मद करीम ही हथ रखिया वरी जमल हथ में ॿधण जो टाइम ईंदो उन टाइम ते ख़्याल ईंदो त हुजूर करीम जी रात बाबरकात सखाबो हथ हेठां साॼो हथ मथां दुन जे मथां मोहम्मद अरबी हथ रखियो हो नबी जो ख़्याल ईंदो वरी जमल रुकू में वञबो तब ख़्याल ईंदो त नबी से फरमायो आहे रुकू में पढ़ो सुभान रब्बियल अज़ीम सुभान रब्बियल अज़ीम वरी जमल सजदे में वञो त नबी करीम फरमायो आहे सुभान रब्बियल आला वरी अञा बि न अचई ख़्याल मतां न अचई ख़्याल अतहियात में वेहणो आहे अतहियात पूरो करे चवंदो आहे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद सुभान अल्लाह दिमाग में दुरूद पढ़ंदा हो ॾाढे ॻाल्हायो हथ मथे खणी चओ नमाज़ में दुरूद पढ़बो आहे न उते सोने नबी जो नालो ईंदो आहे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे मुस्तफ़ा ते सलात मोकिल रुगो मुस्तफ़ा ते न व अला आले मुहम्मद मुहम्मद करीम जे बचड़नि ते सलात मोकिल कमा सल्लैत अला इब्राहीम इहे सलात मोकिल जीअं तूं इब्राहीम ते मोकिली हुई व अला आल इब्राहीम इब्राहीम जे आल ते मुझे मुर्शिद रंग घड़ी रहमतुल्लाह अलैह खां हिकिड़ी मौलवी पुछो
त अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद त सम्झ में अचे थो, व अला आल मुहम्मद भी सम्झ ते अचे थो, पर अॻिते तो जे कमा सल्लैत अला इब्राहीम इहे मोकिलजी इब्राहीम ते, इहो बि सम्झ में अचे थो, व अला आल इब्राहीम इन जो मतिलबु छा आहे? हज़रत रोज़े गनी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो आल इब्राहीम मां मुराद आहे इब्राहीम जो बचड़ो यानी मुस्तफ़ा करीम बि इब्राहीम जी औलाद आहे। सणो सोणो नबी इब्राहीम जी औलाद आहे या न आहे? ॾाढे ॻाल्हायो सोणे नबी पाक जो हज़रत इब्राहीम ॾाढो आहे या न आहे? हज़रत इस्माईल जी औलाद आहे या न आहे? त इन में असां उन वक़्तु कयो वाला आल इब्राहीम इब्राहीम जी औलाद ते नालो इब्राहीम जी औलाद जो पर फ्री दुरूद साॻियो रसूलुल्लाह जो हाणे ॿिनि ख़ुदा जी ॻाल्हि रिप वारा रिप वारा न रप रिप रप रप हा रे रिप में रप में ये वॾो रिप आहे माना वॾी बला पर तव्हां वारा बला ॾाढो तव्हां रप आहियो हिन जो नालो आहे ॻोठ जो नालो छा नालो आहे? रप वेरो आहे ॿिए जो नालो छा आहे? हाणे तव्हां खां मां पुछां थो रब जा मुस्लमानो कॾहिं दुरूद में अवल खां आख़िर ताईं मुंहिंजे सोने नबी पाक जो ख़्याल ईंदो या न ईंदो? ईंदो पोइ तॾहिं माना नबी जो ख़्याल अचे ई अचे अचे ई अचे पोइ नमाज़ छॾे ॾियो छो त नबी जे ख़्याल सां नमाज़ वहिरी पवंदी, नबी जे ख़्याल सां नमाज़ कान थींदी। मुला था चवनि तंहिंजे करे नमाज़ छॾियूं, नमाज़ कान छॾबी। इन मुला खे चओ त तुंहिंजे दिलि में भली कॾहिं गाबो हुजे, असांजे दिलि में रसूलुल्लाह छा चइबो आहे? नसीब अपना अपना पसंद अपनी अपनी हे त नसीब जी ॻाल्हि आहे। मुंहिंजा हुननि खे नसीब में गॾु हुई गाबो आहे, असांजे ख़्याल में आमना जो लाल आहे। सभई चऊं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़े फ़क़ीर चयो आहे दरवेश नियता कीअं नमाज़ मूंखे त सिक सधोई नबी सुभान अल्लाह ॾाढो को सुभान अल्लाह। नियत कीअं नमाज़ सम्झो कीअं नियत कम नमाज़ नियत कम नमाज़ मोहतरम काबतुल्लाह जे पर फ़क़ीर तो चवे इहा नियत कयां थो त नियत जे टाइम ते रसूलुल्लाह साम्हूं आहे, उहा महबूब जी इश्क वारी ज़ात अॻियो आहे, रसूलुल्लाह जो मोहब्बत वारो नज़ारो अखियुनि जे अॻियो आहे। नियत कीअं नमाज़ जो सिक सुभणो ई सधो ई न ॾिए। ख़ुदा पाक जो कसम आहे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सहाबनि जो हिकिड़ो तोखे वाक़ियो ॿुधायां, ईमान ठरी पवंदो। मां तो तव्हां दुनिया जे तख़्ते ते वली गौस कुतुब अबदाल आलिम आरिफ गौस वॾे खां वॾा दुनिया में गुज़रिया, पर सभु हिकिड़े पासे रसूलुल्लाह जो हिकिड़ो सहाबी हिकिड़े पासे कीअं? सोने नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात फरमाइनि था अवां समूरे जहान वारा ओहद जबल जेतिरो सोन ख़ैरात कयो। खटदा न ॻाल्हाईंदा त मां बसि कर जे ॻाल्हाईंदा वेंदो त पोइ मां हलंदो केतिरो सोन ओहद जबल जेतिरो मां दुआ कयां थो अलाह साईं तव्हां असांखे ओहद जबल ॾेखारे। मदीने जे शहर जो जबल हुजूर जे मस्जिद जे आॾो आहे, जीअं जो नबी करीम जे मस्जिद मां निकिरबो आहे वॾे दरवाज़े खां बाब फहद खां हीअं जो नज़र कबी आहे त ओहद जबल अखियुनि जे आॾो हूंदो आहे। हुजूर करीम फरमाए था ओहद जबल युहिब्बुना व नुहिब्बुहु, ओहद जबल इहो बरकत वारो अथव, इन ओहद जी मां मोहब्बत आहे, मां मोहम्मद जी ओहद सां मोहब्बत आहे। साहबा
किराम के फरमाइनि था एॾो तमाम मोहम्मद करीम खे प्यारो आहे एॾी त मूंसां उहद मोहब्बत कंदो आहे जो क़यामत जे ॾियारे अल्लाह साईं इन उहद जबल खे ज़मीन तां खणाए जन्नत जे दर जे आॾो वठी बीहारींदो माना ये समझो तो जन्नती जबल आहे कहिड़ो जबल आहे जन्नती जबल आहे हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेकॾहिं तव्हां सभई मुस्लमान उहद जबल जेतिरो सोन अल्लाह जे राह में ख़ैरात कयो लखी किरोड़े टन्ना ये उन्हें को सॼो जहान तुंहिंजी तोड़े न सघे लखा टन हुनजो वज़न आहे सरकार फरमाइनि था तव्हां सभई गॾिजी उहद जबल जेतिरो सोन अल्लाह जे राह में ख़ैरात कयो इन जो तव्हांखे सवाब मिलंदो पर हो न वरी मुंहिंजो असहाबी बसेर जवन जा अल्लाह जे राह में ख़ैरात करे वञे तव्हांजे उहद जबल खां अल्लाह खे वधीक प्यारा है समझे में ॻाल्हि आई न माना अवाजो उहद जबल जेतिरो सोन ख़ैरात करणु उहो बि क़बूल आहे पर जेकॾहिं मुंहिंजे नबी पाक जे ॾिसण वारो असहाबी सॻोरो बसेर जव छा आहे मामूली शइ आहे जवन जा बसेर अल्लाह जे राह में विराए त उन ॿिनि सेरनि जवन जो सवाब तव्हांजे उहद जबल खां वॾो आहे छाजे करे छाजे करे इन्हीअ जे करे जो को असहाबी शागिर्द आहे रसूलुल्लाह इन्हीअ जे करे जो उन असहाबीअ खे रसूलुल्लाह जे चेहरे जी ज़ियारत नसीब थी आहे इन्हीअ जे करे जो उन असहाबीअ खे रसूलुल्लाह जी सोहबत नसीब थी आहे तो अॼुकल्ह हाजी थी सघी थो निमाज़ी थी सघी थो गाज़ी थी सघी थो मुजाहिद थी सघी थो सखी थी सघी थो तहज्जुद गुज़ार थी सघी थो गौस थी सघी थो कुतुब थी सघी थो वली थी सघी थो आलिम थी सघी थो कारी थी सघी थो हाफ़िज़ थी सघी थो नेक भलारो थी सघी थो ये सब थी सघंदे पर सहाबी कोन थींदे जो त सहाबीअ खे सहाबी बणाइण वारी मुंहिंजे मोहम्मद जी निगाह जंहिंजे मथां रसूलुल्लाह जी नज़र पइजी वञे सो सहाबी आहे ॾाढे चओ सुभान अल्लाह खुली चओ सुभान अल्लाह इमामुल अंबिया फरमाइनि था मुंहिंजे सहाबीअ जे शान खां वाक़िफ़ न आहियो अचो त मां तव्हांखे ॿुधायां जंहिं मुंहिंजे असहाबी मुंहिंजी ईमान जे अख सां नज़र कई आहे ला तमस्सुहुन नार मुंहिंजो मदीने वारो साईं फरमाए थो मुंहिंजे ॾिसण वारे असहाबी ईमान जे अख सां ज़ियारत करण वारे खे कॾहिं बि दोज़ख जी बाहि वेझो न ईंदी असहाबनि जो सुभान अल्लाह से असांजो एॾो शान आहे पर रहाओ मुंहिंजे करे अल्लाह से तव्हांजो शान कयो आहे जो मुंहिंजो दीदार कयो त तव्हां खां दोज़ख जी बाहि हराम आहे पर पाण फरमाए था रुगो इते बस नाहे जंहिं वरी मुंहिंजे असहाबीअ जो दीदार कयो उन ते बि दोज़ख जी बाहि हराम आहे हाणे केॾो शान जो सहाबा किराम इन्हनि जहिड़ो को न मुत्तक़ी आहे न इन्हनि जहिड़ो को आलिम आहे न इन्हनि जहिड़ो को मुवहिद आहे न इन्हनि जहिड़ो को ख़ुदा खे मञण वारो आहे पर असहाब जी आदत हूंदी हुई जॾहिं सिफ़ ॿधंदा हुआ सुहिणो नबी पाक अॻियां पेश इमाम थी निमाज़ पढ़ाईंदो हो मुस्तफ़ा अॻियां हे पासो थो साॼो हे पासो थो खाॿो असहाब घणो करे कोशिशि कंदा हुआ अॻी सिफ़ में थी वेंदा हुआ ऐं महबूब जे साॼे पासे छा कंदा मुस्तफ़ा जे ॾाढे चओ कहिड़े पासे छो उनखां पुछंदा तव्हां सदाई हेॾे बि त बीहो जॾहिं साॼे पासे इन्ही जे करे बीहंदा हो त जीअं जो मुस्तफ़ा हीअ मुंहुं फेराईंदो त असां ते नज़र पवंदी ॾाढे दुश्मन अदाब छा चइबो आहे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह वरी छा चइबो आहे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह वरी जेके खाॿे पासे वारा हूंदा हुआ उहे चवंदा हुआ त तव्हां चओ था
त नबी करीम जी ज़ात सलाम वराईंदा अॻ में असां ते नज़र पवंदी पर असां खाॿे पासे वारा छा कंदा हुआ नबी पाक चवंदा हुआ अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह साॼे पासे सभु असहाब साॼे पासे निहारींदा हुआ वरी नबी से वरी खाॿे पासे चवंदा अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह त खाॿे पासे वारा हेॾे सलाम कोन वराईंदा हुआ मुस्तफ़ा हीअं चेहरो कंदा हुआ त असहाब मुस्तफ़ा जो चेहरो पिया ॾिसंदा जेसी ताईं हबीब हीअं चेहरो करी वेठे तेसी ताईं हीअं ॾिसंदा हुआ पोइ महबूब करीम जॾहिं सलाम वराए फारग थींदा हुआ पोइ हेॾे सलाम वराईंदा हुआ हे सहाबा जो अक़ीदो हो हे नबी जे शागिर्दनि जो अक़ीदो हो हे नबी जे ग़ुलामनि जो अक़ीदो हो त महबूब करीम जी ज़ात बाबरकात असां सां निमाज़ में गॾु चओ असां सां नबी निमाज़ में असां खां निमाज़ में धार नाहे आकस के दर नमाज नबी नब जमाल दोस्त फतवा हमीद हम की नमाज कज़ा कुलत वॾो को औलिया हुआ वो चए थो त जेको निमाज़ पढ़ंदे महबूब जो दीदार नथो करे उनजी निमाज़ ई नथी थी निमाज़ उनजी थींदी जेको निमाज़ में रसूलुल्लाह जो दीदार करे सभई चओ सल्लल्लाहु अलैहि सोनो नबी अल्लाह को जुदा है कहीं में जुदा ना है जो कहीं में जुदा है अल्लाह से जो हज कयो हाज़िर सिंह से हज किए करे कुरान शरीफ का पूछो कुरान पाक में एहराम बंधण जो तरीक़ो सेखारियल ई कोन्हे त हीअं एहराम बंधो ऐं एहराम हज जो फर्ज़ आहे इहो बि क़ुरान में लिखियल कोन्हे त काबतुल्लाह खां उतरा ॾखणा ओलह ओभर किथे एहराम ॿधबो आहे कहिड़ी जाइ आहे छो त उन जाइ खां अॻिते वञिबो त बग़ैर एहराम जे न वञिबो त एहराम ॿधी पोइ वञिबो क़ुरान में लिखियल ई कोन्हे अल्लाह ताला चवे थो वलिल्लाहि अलल नासि हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला माण्हुनि जे मथां बैतुल्लाह जो हज करणु फर्ज़ आहे जन खे माला तौफीक ताक़त ॾोकड़ो पैसो सिहत सलामती ॾिनी आहे उहे काबे जो हज कंदा या अल्लाह सही कीअं हज हज त तुंहिंजो फर्ज़ आहे अल्लाह ताला चवण फरमाए त हज फर्ज़ मुर्दो आहे पर पैरवी मुंहिंजे मोहम्मद जी पुछो नबी करीम खां त एहराम काथों ॿधबो पुछो नबी करीम खां त एहराम जो कपिड़ो कीअं हूंदो पुछो नबी करीम खां त एहराम कहिड़े तरीक़े सां ॿधबो इहे सभु ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदो त मुंहिंजो आमना जो नालो ॿुधाईंदो हर इबादत में हर मसइले में जिथे भी निहार त नबी पाक असांजे अॻवान आहे क़ुरान करीम जी आयत बि तोखे ॿुधायां तोखे मज़ो अचे अरो सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह शरीफ का 30 महीना बाहर हिकिड़ो मक़ाम आहे जंहिंजो नालो आहे हुदैबिया छा नालो ॾाढो जो छा नालो तव्हां जेके ॿ टे स्कूल में पढ़िया हूंदो को कॉलेज में तो लिखियो सुलह हुदैबिया किताबनि में कोर्स में लिखियल आहे इस्लामी हिस्ट्री में सुलह हुदैबिया वारो सुलह उते नबी पाक काफ़रनि सां ठाह करे नबी पाक मोटी वियो उते मुंहिंजे नबी पाक इस्लाम हिकिड़े वण जे हेठां वेही असहाबनि खां बैयत वरिती हुई त मुर्दा सहाबियो बैयत कयो त जेकॾहिं विढ़ण जो टाइम अची वेंदो त विढ़ंदासीं चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह 65 जे लड़ाई में जमल नेहरू का मुझा शास्त्री का गलती थी पाकिस्तान से हमलो कयई
कुर्बान वजा पीर से छट घणी बादशाह जमात के ऐलान कई जमात सब उमरकोट पहुंचो खुदा जो कसम आई पाण ये फरमाए तो जान जमाना पहुंचो कोड़ा नाच जो कोड़ा जो मुआ गुर अच्छू डाड़ियूं तन खुदा जो कसम दुकान ता केस वठी कारियूं डाड़ियूं तो मुर्शिद सद कयो असर कुर्बान कंदा नौजवान मोजा को बनिया में मोजा गादा को छड़े हो को गाजी भरी छड़े हो दादन जा जोड़ा बनी में छड़े जा पुछो ही कोन को माटन के खबर कान भई हजारन जे दादा में उम्र कोट जे किले दे पौधा पीर से छट घड़ी बादशाह तकरीर फरमाई ओ मुजाहिद तवा के लख मुबारक हो जव अवा के अल्लाह से सालन का को जिहाद जो मुको नसीब फरमायो ये करबला में नानो हुसैन अज मां तवासा गॾु आहियां काहे भेज तयारा करे इंडिया ते हमलो कयो जाथे हूंदो मां तवासा गॾु हूंदुसि सभई जो सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ऐं उन टाइम ते फ़क़ीर खे जेके पाकिस्तान जे आर्मी रेफिडू ॾिनूं 303 1913 जूं मूं पाण ॾिठियूं मुंहिंजो बाबू बि मुजाहिदी में वियो उहे मूं ॾिठियूं इहे जो हिकिड़ी गोली हो ॿी गोली पासो कयो एॾियूं बेकार कदम डंडो करे करे मथे में हणिजे बाक़ी कम जो हुयो कोन के पर इनके बावजूद भी मुजाहिदन खुदा जो कसम हेॾो रहीम यार सेक्टर खां वठी करे हेॾो मुंहिंजा दोस्त जो उमरकोट ते 1200 किलोमीटर इंडिया जो कब्ज़ो करे इंडिया जो घोटड़ू किले ते ऐं ॼण किशनगढ़ किले ते इस्लाम जो झंडो पाकिस्तान जो झंडो चाढ़े ॾेखारियो मुजाहिद मैदान में ईंदा त बहादुरी ॾेखारे छॾींदा मुंहिंजा दोस्तो लीडर हुजे अॻुवान हुजे इहे परवाह न आहे मुंहिंजा जेको हुर जमात कमु करे ॾेखारियो मुंहिंजे हबीब करीम जी सुन्नत आहे हबीब बि पंहिंजे ग़ुलामनि खे चयो अचो मूंसां बैअत कयो जिहाद कंदो या न ॾाढो ॻाल्हायो सुभान अल्लाह असाब हथ रखंदा विया फिर हथ रखी सभिनि बस कया अल्लाह कुरान जी आयत नाज़िल कई इन्नल लज़ीना युबायिऊनक इन्नमा युबायिऊन अल्लाह ओ मुंहिंजा प्यारा नबी ये असहाब सबोरा जेके तोसां बैअत कनि था इहे तोसां नथा कनि अल्लाह सां सागन ये तो चवे जो कुरान ॾाढे ॻाल्हाए केर थो चवे खुली खुली चो केर थो चवे इन्नल लज़ीना युबायिऊनक उहे माण्हू जेके तोसां बैअत कनि था आमना जा लाल इन्नमा युबायिऊन अल्लाह ये दरअसल बैअत कनि था अल्लाह सां बहादुर के चो अल्लाह के चो आए तो कभी जन कुरान में चो ना आके कयो न मुर्सी सभई पाकिस्तान जा देवबंदी वहाबी गॾिजो अल्लाह खां मुतालबो कयो असां हड़ताल था कयूं असां धरणो था हणूं असां जुलूस था कढूं असां शहर था बंदि करायूं असां रोड था बंदि कयूं इहा आयत कुरान मां कढ छो त इहा आयत असां वहाबिन जो बेड़ो घोड़े थी अल्लाह तुंहिंजो बेड़ो ॿुधेव त ॿुधेव पर मुंहिंजे कुरान जी ज़ेर ज़बर बि कान पिया ॾेई कढंदा आहिनि अल्लाह से इन्नमा युबायिऊन अल्लाह सां था बैअत कनि अॻिते त मदो विधो अल्लाह ताला फरमाए थो यदुल्लाहि फौक़ ऐदीहिम सोणे नबी हथ पंहिंजो हेठि रखियो असहाबन मथा रखिया रखंदा विया जबल सभिनी हथ रखी बस कया त ॿियो हथ नबी पाक वरी सभिनी असहाबन जे हथनि जे मथा रखियो अल्लाह वरी कुरान में चयो यदुल्लाहि फौक़ ऐदीहिम इहो जेको सभिनी हथनि जे मथां हथ आहे सो मां अल्लाह जो हथ आहे नबी सां बैअत कनि अल्लाह चवे अल्लाह सां बैअत कयो नबी जे हथ खे अल्लाह पंहिंजो हथ सॾे
नबी करीम मथा हथ रखे अल्लाह ताला चवे मुंहिंजो हथ आहे अञा 3 आयत तोखे ॿुधायां महबूब करीम जी रात बाबरकात जबल हुनैन जे लड़ाई में वया काफ़िरन मुंहिंजे नबी पाक खे घेरो कयो जाडो कानो फिरी आया अल्लाह जे हबीब करीम विच ते आ काफ़िर चारई तरफ फिरी आया मुंहिंजे महबूब खे अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा सोना इनके पत्थर खणी मुठ खणी उछले हण 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 नबी करीम जी रात बाबरकात मुठ भरी हिकड़ी एतिरियूं पथरियूं हुयूं अल्लाह जे हबीब ये हिकड़े पासे चुलाई माण्हू हेॾो काफ़रा हेॾो बि काफ़रा हेॾे बि काफ़रा हेॾो काफ़रा विच ते सोनो नबी पाक मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो शाहतुल वजूह शाहतुल वजूह शाहतुल वजूह इन्हनि जा मुंह बुहारा थी विया अल्लाह इन्हनि खे अंधो कयो नतीजो निकितो जो को बि काफ़र कोन बचो हर हिक जे अख में धूड़ पैजी वई टोटल अंधा थी विया हिकिड़ो बि न बचो मुस्तफ़ा सफ़ू चिरींदो सभिनि खां ॿाहिरि हलो अखियूं मलींदे रहिजी विया मुस्तफ़ा जे वार खे बि अल्लाह से बचायो अल्लाह से क़ुरान पाक जी आयत नाज़िल कई वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा ओ मुंहिंजा सोना ओ जॾहिं पत्थर खणी काफ़िरन खे हया पे ये तो कोन पे हया तू पे हया तो कोन पे हया मुंह पे हया ज़ाहिर में हथ मोहम्मद जो आ पर फेल खुदा जो आ तो ज़ाहिर में हथ रसूलुल्लाह जो आ पर हकीकत में फेल मुझे अल्लाह जो आ मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम और ये अञा ॿी आयत में फरमायो कुरान फरमायो जो तो कुरान सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे विलायत मुंहिंजा दोस्तों जो तव्हां खे अल्लाह जो कुरान ॿुधायां तो हिन महिल ताईं तव्हां खे कुरान जूं आयतूं ॿुधायूं चओ सुभान अल्लाह न किस्सो आहे न कहाणी आहे न उमर मारवी जो न मोजादा लैला चने सर जो रुगो कुरान ई कुरान पढ़ियो अल्लाह ताला हिन आयत में फरमाए तो मन युतिइर रसूल फक़द अता अल्लाह अदमी गाल तो करे अल्लाह से जेको ताबेदारी कंदो मुंहिंजे रसूल जी उहो ताबेदार वा अल्लाह जो मन युतिइर रसूल अल्लाह से मन युतिइल्लाह चया पोइ रसूल चया पर न हिते अल्लाह ताला मन युतिइर रसूल जंहिं ताबेदारी कई मुंहिंजे रसूल जी फ़क़द अता अल्लाह बेशक उन ताबेदारी कई अल्लाह जी माना जंहिं नबी खे ॾिठो जंहिं अल्लाह खे ॾिठो जंहिं नबी जी बैयत कई तंहिं अल्लाह जी बैयत कई जंहिं नबी पाक जी ताबेदारी कई तंहिं अल्लाह जी ताबेदारी कई ख़ुदि नबी से फरमा बर्रआनी फ़क़द रअल हक़ जंहिं मूंखे ॾिठो तंहिं हक़ ॾिठो मूंखे ॾिठो तंहिं हक़ ॾिठो इन जे करे त मुंहिंजा दोस्त असां चवंदा आहियूं भाग असां खुलिया रजन रावी सुभान अल्लाह भाग असां खुलिया रजन रावी लिया हीर लिना मतलब सब कह पाया आया तुरदा फिरदा काफ कशारे करदा आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह जे मलाइकनि सजदो कयो त आदम जी पेशानी में रसूलुल्लाह आया नूह नबी बेड़े में चढ़ियो नूह जे बेड़े में रसूलुल्लाह जो नूर इब्राहिम जे करे आड़ा हमें वियो इब्राहिम सां आड़ा हमें मोहम्मद जो नूर कंदो इस्माइल खे छुरी
ताई वठे उन टाइम ते मोटा दोस्त इस्माइल ते मुस्तफा जो नूर हर जाए ते मुस्तफा जो नूर मुंड का बची ॾिसो जाते काथे मुस्तफा जो नूर और अल्लाह पाक सा जो भलो कयो जो आमना जी झोली में मक्के में आयो आया तुरदा फिरदा काफ कशाले करदा आया तुरदा फिरदा काफ कशाले करदा खोरा था हर घर दा पर मतलब सब कह पाया खोरा था हर घर दा मतलब सब कह पाया तख्त हजारे दा साहब मेरा जानब जोगी थी आया कुर्बान वजा अमला दी लालता सभी को सुभान अल्लाह कुर्बान वजा सोने मोहम्मद अरबी की जात बाबरकात अल्लाह असा से दिलो ही पांचो नुमाइंदो पांचो खलीफो पांचो नायब पांची जात जो मजहर वो महबूब नहीं जे महबूब दिला सवा लख नबी दुआओं घुरदा पे वया या इलाहा नबी असा से मुस्तफा जो उम्मती बनाए अल्लाह ताला फरमायो प्यारा नबी हो तमा के नबूवत ॾिनी अल्लाह नबी ठीक आयो मुस्तफा जी उम्मत थी तहे पोए ज़माने वाला गुनाहगार थींदा इन्हनि जे भाग में मर्द थी चलियो आहे कि रसूलुल्लाह जी उम्मत में दाखिल थींदा अल्लाह जा लख एहसान लख करम था के बदल जी आत्मा बरकत सा के पांजो महबूब नसीब फरमायो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि नादी वगैरह थको तो नहीं ना जाओ सुभान अल्लाह जोर से जाओ सुभान अल्लाह आवाज से बेचा हो शाब सदाई जो उम्र को तक छोड़ पायो तेरी मंगया फकीर अमीर फकीर जो टका केता आयो अल्लाह आयो रुको जी करया जो मंगन जो जब सुभान अल्लाह सबै जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हबीब अल्लाह मंगरण में थियो हिकड़ो गिरोड़ी साहब जो सुभान अल्लाह उनी हिकड़े गिरोड़ी जे करे मंगरा सब असा जे सिर जा साईं गिरोड़ी साहब जुमे जो याड़ो हुजे मस्जिद में तकरीर कई अबा मुसलमानों माल जो ख्याल कयो पीर जो ख्याल कयो माल जो अदब कयो पीर जो अदब कयो माल जा ही हक न पीर जा ही हक न तकी रखे मस्जिद जो घर रहा गड जब गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैहि जुम्मो पढ़ाए घर आयो त अमर जेरी वस अमर कस अब्दुल रहीम के जी अम्मा भला मर्द के बोले तो मां जा हक पूरा कयो मुजा तो हक पूरा कया आहिन मां मां है मुजा हक पूरा थी जन के तो चवी मां के जी अम्मा मुजा हक पूरा न तो करे सना सारी जिंदगी खिदमत कया तब तो जा हक पूरा न तो करे सना पर हिकड़ी गाल याद प्यारा आया है उहा याद अटई त को कुछ न कुछ हक अदा कयो केड़ी बागाल गिरोड़ी साहब कहे तो अमर तू नंढड़ी हुई है नंढड़ी सफा नंढड़ी मजल सहल साल दी हुई है अजा बाल भी कान थी हुई है नाने तो के बकरियों छोड़े दियो तो बाहर वनी बकरियों चार तो घर रख बाहर बकरियों छजो पिची हुई है शाम जे टाइम ते ओच तो तूफान जी लथो टक्कर थिया झुड़किया मी वसण लगो तेज हवा लगी मां बकरी कादे वई का कादे वई तू नंढड़ी बारड़ी
निगाहूं करे वठे भॻीअ ख़बर कान पई हिकिड़ी खंड ई ॾिनी खंड में वञी किरी अञा ॾाहूं वधीक कई रड़ियूं ॾाहूं वधीक कई तो ओचितो ॾिठो त थोरो मुंहुं ढकियलु हो मुंहं ते पर्दो हो जवान जमाण घोड़े ते सुवार हो उन तो के बाका वतो उन घोड़े ते रिहारे तोखे नाने जे घर छॾे यादि थी जो सुभान अल्लाह पुत्र जो मां भेजो अमर जो मां त नंढड़ी तूं मां शादी कान कई तूं याओ तोखे कंहिं ॿुधायो कि अम्मा पुछाए तो यादि अथी छा यादि छो कोन्हे अम्मा बिल्कुलु यादि आहे कि भला सुञाती घोड़े वारो केरु हो चइबो आहे मूंखे ख़बर न आहे चयो मां अब्दुर्रहीम जो रूह हो सुभान अल्लाह तो मां अब्दुर्रहीम जो रूह मुबारक हो अमर मां जमन खाई अॻे तुंहिंजी फिल्म न कई आहे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह 200 साल अॻु में दादा पिछड़ गोयो कयो से रोज़े घड़ी अञा आयो ई कोन्हे तो अॻे ई चवे थो त रोज़े घड़ी रहबर थींदो सचो शेर ख़ुदा थोरे करामत जंहिंजूं जोड़ियूं जबारा अंग्रोड़ी साहब सोता कुर्बान होया अॻे ई ॿुधाई वञे थो जो जवान अचे वठो सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह मां चवंदो आहियां माण्हुनि खे ॿुधाईंदो आहियां त ख़ुदा जो कसम आहे हिन असांजे सिंध में हिन बर्रे सगीर में हिन मुल्क जे अंदरि हज़रत रोज़े घड़ी रहमतुल्लाह अलैह जहिड़ो हज़रत पीरान पीर जे फैज़ खे वधाइण वारो न को आयो आहे न को ईंदो हज़रत रोज़े घड़ी रहमतुल्लाह अलैह क़ादरी सिलसिले जी उहा ख़िदमत कई आहे माण्हू चवंदा आहिनि असां यारी कंदाऊं 12 महीने ठीक है साल में कोई दफ़ो यारी यारी मारी जय तुझी गैया रिज़्क़ में तैखे बरकत तैया परहा पंजूना हे न डहोना आईंदी थींदा छो न अमीर तालिब मामूर मुर्शिद मोहतो दुनिया जा रहबर तम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं खैर क्या वठदा पीर फज़ल सुभान अल्लाह यारी कंदा हो चओ यारी कंदा हो हा कयो ॿियो जहान हिकिड़ो दफ़ो साल में यारी कंदो आहे रोज़े घड़ी जी जमात रोज़ानो ॿ दफ़ा यारी कंदी आहे तव्हां खां विसरी वई आहे यादि ॾियारां कहिड़ा ॿ दफ़ा हज़रत रोज़े घड़ी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे ओ मुंहिंजा फ़क़ीर मुरीद सजल थे जे निमाज़ खां बाद में निमाज़ूं पढ़ी सुन्नतूं पढ़ी 11 पुनर पढ़ी बगदाद वारे पीरान पीर जे रूह खे बख़्शे उन खां पोइ 4 तस्बीह ज़िक्र जूं कर ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 अल्लाह अल्लाह 4 तस्बीह ज़िक्र जी कर अग में पीरान पीर जी यारी कर यारा तो यारी आ गला चाहे बाबा यारी आ आया ना यारा तुल्ला पढ़िया यारी आ ईरान की फरमाए तो ॿिया माण्हू मुंहिंजी हिकिड़ो दफ़ो यारी कंदा आहिनि पर मोहम्मद राशिद जा मुरीद रोज़ानो 2 दफ़ा हिकिड़ो सिज लथे महिल त ॿियो वरी तहज्जुद जे कई
असांजी जमात असुर जे टाइम ते पहुचंदी आहे न त असुर जे टाइम ते बि जमात तहज्जुद पढ़ंदी आहे ऐं तहज्जुद पढ़ण खां बाद में पोइ वरी ज़िक्र कंदा हो पर ज़िक्र खां अॻु में 11 कुल पढ़ंदा आहियो 11 कुल बगदाद वारे बादशाह खे बख़्शींदा आहियो पोइ उन खां बाद में ज़िक्र कंदा आहियो मुंहिंजा दोस्त ॿिया कनि साल में हिकिड़ो दफ़ो असां रोज़ ॿ दफ़ा कयूं सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर से सल्लल्लाहु शाह साहब ज़िक्र ते बारे ॿुधायो ज़िक्र जे बारे में ज़िक्र में केॾी फज़ीलत आहे मां बि ॿुधायां सुभान अल्लाह इसे रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था अल्लाह सही जल जलाल व अमन वालो अर्श ठाहियो अर्श केॾो आहे वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द अल्लाह सही फरमाए थो मुंहिंजे अर्श जे मथां जेका कुर्सी रखियल आहे बढ़िया कुर्सी हेतिरी आहे अल्लाह ताला फरमाए थो वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द जेका मां अल्लाह जे अर्श ते कुर्सी रखियल आहे सा बि 70 ज़मीननि 70 आसमाननि खां वॾी आहे जेका कुर्सी 70 ज़मीन खां 70 आसमान खां वरी वो अर्श केॾो हूंदो अल्लाह पाक अर्श ठाहे तयार कयो अल्लाह से 70,000 मलाइक हिकड़ी कुंड खां बीहारिया 70,000 मलाइक ॿी कुंड खां बीहारिया 70,000 मलाइक ॿी कुंड खां बीहारिया 70,000 मलाइक चौथी कुंड खां बीहारिया अल्लाह ताला जी ज़ात मां बरकात मलाइकनि खे ॾिनो अर्श खणो सुभान अल्लाह वाले खड़ो मते मलाइकनि सदोर ॾाढा ज़ोर ॾिना मां अर्श चुरी मवाल खे कंहिं चयो त जो घणा वेठा हो मकान में गुंड पियासो त खणायो वो बबल जो थुलो गुंडो मवाल जो आखे यारी आखो हाणे त वीचारा भग जा सच किथे था चोर गुंड चुरियो ई कोन त पाण में चवनि पिया दा अली जो डोरी कोने गुंड करो अली जो डो कोने अली जो घणी नज़र करे गुंड करो तो मलाइक ॾाढा ज़ोर ॾिना 70,000 हेॾे होॾे चारई तरफ़ ॾाढा ज़ोर ॾिना अर्श या इलाहुल आलमीन मलाइक चयो मुंहिंजा मौला अर्श असां खां खॼे चुरे अल्लाह ताला फरमाया हथ कढो सभनी हथ कढिया अल्लाह ताला जिब्रील खे चयो जिब्रील तूं कुंड खां झल ए मीकाईल तूं ॿी कुंड खां इसराफील तूं टी कुंड खां इज़राईल तूं चौथी कुंड खां तव्हां खां थो खणाया मुंहिंजा मौला 70,000 मलाइक न खणी सघिया असां 4 ॼणा कीअं खणंदासीं अल्लाह जी फरमायो वज़ीफ़ो थो नसियाव पाण ई अर्श तो खॼी वेंदो सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमाए हिकिड़ो मलाइक चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ॿियो मलाइक चवे इल्लल्लाह सभी जो सुभान अल्लाह
अगर पैसे रोज़े वारा फरमाईंदा फकीरो मां तव्हां खे अहिड़ो ज़िक्र नसीब थो वञा जे अर्श जेॾी बि मुसीबत अचेव, अर्श जेॾो कर्ज़ हुजेव, अर्श जेॾी परेशानी हुजेव, यार अब्दुल पीर जा पढ़ी चारई तस्बीह जो कटेड़ो ई द्वार थी वेंदो। सभई जो सुभान अल्लाह। अल्लाह से तव्हां असांखे ज़िक्र जी, निमाज़ जी, इबादत जी, हुज़ूर जे ग़ुलामी जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह से तव्हांजे ॻोठ खे सदाई आबाद करे, उन ॻोठ खे ख़ुदा बरकतूं ई बरकतूं नाज़िल फरमाए। दुआ करो अल्लाह करे तव्हांजे शाख़ुन में पाणी अचे। आमीन त चओ, आमीन त चओ। पर यार पाणी जेकॾहिं पुॼायो तव्हां वटि साईं सदर जी न पुॼायो, ॿिए कंहिं को न पुॼायो। उहा तव्हांखे बि ख़बर आहे। दुआ कयो त अल्लाह से वरी उन जवान खे हाणे जेको तव्हांखे पाणी ॾेई करे अल्लाह से तव्हांजा असांजा बेड़ा पार करे, जमात जा ख़ुदा बेड़ा पार करे, तव्हांजो असांजो तमन्ना पूरो फरमाए। दुआ कयो रब करीम साईं गोली सूमर खे वरी हयाती ॾिए। हे तव्हांजे इलाइक़े में वॾी खड़को खुड़की लायूं वेठो आहे, जाते काथे हेॾे होॾे जलसा करणु तकड़ो करणु सुठी ॻाल्हि आहे। वरी इंशाअल्लाह ताला वरी जल्दी हफ़्ते खन खां पोइ गॾु थींदासीं। रब्बुल आलमीन तव्हांजे सदके मुंहिंजा बि गुनाह माफ़ फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह से असांजा बेड़ा पार माशाअल्लाह। यार ख़तम शरीफ़ क़ुरान पाक जा पढ़ियल, उन्हनि जो सवाब, जलसे जो सवाब, नात ख़्वानी जो सवाब, इन क़ुरान पढ़ण जो सवाब सभु अल्लाह पाक जे हबीब जे दरगाह में नज़रानो पेश कयो था। रसूल 3500 नूर शाह साहब जे तरफ़ खां ॿियो बि अल्लाह जे हबीब जे दरगाह में पेश कयो था। उन खां पोइ ख़ुलफ़ाए राशिदीन, उन खां पोइ शहीद करबला, उन खां बाद में मुंहिंजा दोस्त वज़ीर सहाबा किराम, ताबईन, तबो ताबईन, नबी पाक जो पाक घर वारियूं, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे तमामु वलियनि खे ख़ुसूसन महबूब सुबहानी, कुतुब रब्बानी, शहबाज नाबकानी, पीरनि जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे, उन खां बाद में शेख मशाइख सैयदना व मुर्शिदना पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़ी रहमतुल्लाह अलैह, उन खां बाद में तमामु गौसन कुतुबन वलियनि जे रूहनि खे सवाब बख़्शो था। मुंहिंजा मौला तूं असांजे क़बूल फरमा, असां फ़क़ीरनि खे बेड़ा पार फरमा, बे औलादनि खे मरीना औलाद अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, परेशान हालत जूं परेशानियूं दूर फरमा, जिन ते कर्ज़ कर्ज़ जा कर्ज़ मर्ज़ दफ़ो फरमा, जिन खे मदीने जी सिक्का, जिन खे मदीने जो दीदार कराए, बैतुल्लाह जी बार बार हाज़िरी नसीब फरमा। या अल्लाह से असांजे पीर साईं सरदार जो ख़ैर फरमा, पीर साईं जी इज़्ज़त आबरू जो ख़ैर फरमा, जुमले जमात जो ख़ैर फरमा, नबी पाक जे उम्मत जे वलियन औसल कुतुबन सभिनि जो ख़ैर फरमा। जेके बि अहले सुन्नत वल जमात जूं शादियूं आहिनि, दरगाहूं आहिनि, मशाइख आहिनि, सभिनी जो ख़ैर फरमा। अहले सुन्नत जे मदरसनि खे आबाद फरमा, अहले सुन्नत जे मदरसनि खे फैज़ वारो बणा, अहले सुन्नत जे आलिमनि खे फैज़ वारो बणा। या अल्लाह से असां गुनाहगारनि जा गुनाह माफ़ फरमा। जन दोस्तनि हिन ॻोठ में ये नूरानी महफ़िल रखी आहे, ख़र्च कयो आहे, उनजे माल में, ईमान में, बचन में बरकतूं ई बरकतूं नाज़िल फरमा। जंहिं महफ़िल खे सजायो आहे, स्टेज ठाही आहे, महफ़िल खे सुहिणो कयो आहे, इल्म विछाया, झंडा लॻाया, अल्लाह जे हबीब जे शान में मुंहिंजा महबूब रब हिते ख़ुशीअ जो इज़हार कयो, सभिनी खे ख़ुशो ई ख़ुशो नसीब फरमा। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وصحبه أجمعين سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين। जमा सभु हिते वेठा रहो, बराए महिरबानी को बि न थिए, बराए महिरबानी कानून जी भेड़ खड़ी न कयो, बराए महिरबानी करे हिते ई वेही रहो, हिते ई न रहंदो, महिरबानी।